वेलकम बैक नाज़रीन। बुलेटिन की शुरुआत में अहम खबर अवां सां शेयर कंदा तो नेशनल ग्रिड में खराबी सबब मुल्क के मुख्तलिफ इलाक़नि में 6000 मेगावाट बिजली बंद थी है। सिंध समेत 3 सूबन के बिजली की फराहमी मुअत्तल थी वही है। सिंध, पंजाब और बलोचिस्तान बिजली की फराहमी मुअत्तल थी वही है। कराची समेत मुल्क के मुख्तलिफ शहरन में बिजली की फराहमी मुअत्तल थी है। खबर अवां सां शेयर कई पिया। बिजली बंदिश बाबत तहकीक करे रहिया आहियूं। तर्जमान के इलेक्ट्रिक जो चवणु है। खबर अवां सां शेयर कई पिया। नेशनल ग्रिड में खराबी सबब मुल्क के मुख्तलिफ इलाक़नि में 6000 मेगावाट बिजली बंद थी वही है। सिंध समेत 3 सूबन के बिजली की फराहमी मुअत्तल थी वही है। सिंध, पंजाब और बलोचिस्तान ॾांहुं बिजली की फराहमी मुअत्तल थी वई। कराची समेत मुल्क के मुख्तलिफ शहरन में बिजली की फराहमी मुअत्तल थी वही है। बिजली बंदिश बाबत तहकीक करे रहिया आहियूं। तर्जमान के इलेक्ट्रिक जो चवणु है। खबर के हवाले से नाज़रीन अवां खे आगाह कंदा हलूं या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा हलूं तो नेशनल ग्रिड में खराबी सबब मुल्क के मुख्तलिफ इलाक़नि में 6000 मेगावाट बिजली बंद थी वही है। सिंध समेत 3 सूबन के बिजली की फराहमी मुअत्तल थी है। सिंध, पंजाब और बलोचिस्तान बिजली की फराहमी मुअत्तल थी वही है। कराची समेत मुल्क के मुख्तलिफ शहरन में बिजली की फराहमी मुअत्तल है। तर्जमान के इलेक्ट्रिक जो ये चवणु है तो बिजली बंदिश बाबत तहकीक करे रहिया आहियूं। खबर अवां से शेयर कई पिया। नेशनल ग्रिड में खराबी सबब मुल्क के मुख्तलिफ इलाक़नि में 6000 मेगावाट बिजली बंद थी वही है। सिंध समेत 3 सूबन की बिजली की फराहमी मुअत्तल थी वही है। सिंध, पंजाब और बलोचिस्तान ॾांहुं बिजली की फराहमी मुअत्तल थी वही है। खबर अवां सां शेयर करे नाज़रीन या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा हलूं। नेशनल ग्रिड में खराबी सबब मुल्क के मुख्तलिफ इलाक़नि में 6000 मेगावाट बिजली बंद थी वही है। सिंध समेत 3 सूबन के बिजली की फराहमी मुअत्तल है। सिंध, पंजाब और बलोचिस्तान बिजली की फराहमी मुअत्तल थी वही है। कराची समेत मुल्क के मुख्तलिफ शहरन में बिजली की फराहमी मुअत्तल है। तफसील मालूम कंदासीं। धरती टीवी कराची जो रिपोर्टर शब्बीर लाशारी असां सां लाइन ते मौजूद है। जी शब्बीर, आगाह कजो छा तफसील आहिनि? जी बिल्कुल। सुबह सवेरे ही कराची में बिजली जो वॾो ब्रेकडाउन थियो है, जंहिंजे नतीजे में पूरे शहर की बिजली जेका है उहा बंद थी वई है। बिजली के वॾे ब्रेकडाउन सबब सुपर हाईवे खां वेंदे क्यामाड़ी ताईं जेको आहे कराची के 7 ही ज़िलनि में जेको आहे बिजली एट ए टाइम बंद थी वई है, जंहिंजे नतीजे में पूरो शहर ऊंदाही में बुड़ी वियो आहे। इन हवाले सां वफ़ाक़ी तवानाई खाते एक पधराई पिण जारी कई है। उन्होंने चवणु आहे त कशमोर गुड्डू थर्मल पावर हाउस में फनी खराबी पैदा थी है, जंहिं नतीजे में गुड्डू थर्मल पावर हाउस में फनी खराबी सबब 6 यूनिट जेके उहे ट्रिप थी विया आहिनि, जंहिं नतीजे में 832 मेगावाट बिजली जेका आहे उहा पैदा थींदी उहा बंद थी वई आहे। ऐं गुड्डू थर्मल पावर खां जेके समूरा यूनिटनि उहे ट्रिप थी विया आहिनि, जंहिं नतीजे में सिंध ऐं बलोचिस्तान ऐं पंजाब जे कुझु इलाइक़नि खे जितां बिजली सप्लाई थींदी उहा सप्लाई बंद थी वई आहे। ऐं इन हवाले सां तवानाई खाते जो चवणु आहे त इहा जांच कई पई वञे त इहा ट्रिपिंग छो थी आहे ऐं उन्हनि जी कोशिश आहे त फौरी तौर ते जीअं बिजली बहाल थी सघे। बहरहाल कराची में सुबुह 8 वॻे खां बिजली जो ब्रेकडाउन थियो आहे ऐं हिन वक़्त ताईं बिजली न अची सघी आहे। पूरो शहर ऊंदाही में ॿुॾल आहे कि इलेक्ट्रिक ज़रियनि जो चवणु आहे त वो बिजली बहाली की कोशिश कनि पिया, पर नेशनल ग्रिड स्टेशन मां उन्हनि खे बिजली जी फराहमी आगाह कजो छा ॿुधायो वञे पियो, इन ब्रेकडाउन जो सबब छा ॿुधायो वञे पियो ऐं केतिरो वक़्तु लॻी सघे थो इन खे दुरुस्त करण में? मंज़र हिन वक़्त ताईं जेका वफ़ाक़ी तवानाई खाते जे ज़रियनि वटां असांखे ॼाण मिली आहे त हीउ जेको ब्रेक डाउन थियो आहे उहो गुड्डू थर्मल पावर हाउस में फनी ख़राबी सबब जेको आहे थियो आहे। ऐं गुड्डू थर्मल पावर हाउस में फनी ख़राबी सबब उनजा जेके 6 यूनिट आहिनि उहे ट्रिप थी विया आहिनि, जंहिंजे नतीजे में सिंध, बलोचिस्तान ऐं पंजाब जे कुझु हिसनि खे हितां बिजली जेका सप्लाई थींदी मुकमल तौर ते उन्हनि जी सप्लाई जेका आहे उहा बंद थी वई आहे। उनखां अलावा कराची, जैकोबाद, शिकारपुर, सिब्बी, दादू, लालकाणे, राजनपुर, रहीम यार खान, घोटकी जी बिजली जी फराहमी जेका आहे उहा मुअत्तल आहे। ऐं तवानाई खाते जो चवणु आहे त बिजली जी ख़राबी जी जेका आहे जांच कई पई वञे ऐं जल्द अज जल्द उन्हनि जी कोशिश आहे त हीउ जेको निज़ाम मुअत्तल थियो आहे या जेका ट्रिपिंग थी आहे उनखे बहाल कयो वञे। जी वॾी महिरबानी शबीर, आगाह करण लाइ। खबर के हवाले से नाज़रीन अवां खे आगाह कंदा हलूं। बिजली बंदिश बाबत जांच करे रहिया आहियूं। तर्जमान के इलेक्ट्रिक जो ये चवणु है नेशनल ग्रिड में खराबी है। मुल्क के मुख्तलिफ इलाक़नि में 6000 मेगावाट बिजली बंद थी है।